बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में बल्दिया शॉपिंग सेंटर के किराएदारनि जो म्यूनसिपल इंतजामिया खिलाफ एहतजाज। किराएदारनि अब्दुल रज़ाक सियाल, मोहम्मद आज़म बिरोही, अल्लादीन कोराई, गुलाम हैदर सबायो ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो त म्यूनसिपल कमेटी के अमलदारनि असांजी दुकाननि जी छित गैर कानूनी तरीक़े सां ॿियनि खे अलॉट कई आहे, जेको ग़लति अमल आहे। असांजी दुकाननि मथां अलॉटमेंट जो पहिरों हक़ असांजो आहे। DC डॉक्टर अब्दुल हफीज़ सियाल ऐं CMO रफ़ीक अहमद बुलेदी खां मुतालबो आहे त अलॉट थियल 8 दुकाननि जी अलॉटमेंट वारो ऑर्डर रद्द कयो वञे। सजावल में शाह बंदर वासी जो वण खां टंगियल लाश हथ। कोट जुमा खान खोसो में खुदाबख्श संजरानी जो वण में टंगियल लाश हथ अचण वारी इत्तला ते पुलिस चौकी मुरीद खोसो जो इंचार्ज गुलाम मुस्तफ़ा सोलंगी नफ़री साण करे पहुतो ऐं लाश के सजावल अस्पताल मुंतकिल कंदे वारिसनि खे इत्तला कयो। पहुती शख्स जे वारिसनि मौजिब खेस क़त्ल कयो वियो आहे। इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद ख़बर पवंदी त वाक़ियो आपघात या क़त्ल आहे। मीरपुर बुर्लो में चोरनि जो आज़ार। अणसुञातल चोर ट्रांसफार्मर मां कॉइल कढी विया। मीरपुर बुर्लो थाने जी हद ॻोठ मोहम्मद याकूब बुर्लो में अणसुञातल चोर ट्रांसफार्मर मां 3 कॉइल चोरी करे विया। ॻोठाणनि लियाकत बुर्लो, मोहम्मद इदरीस बुर्लो, आसिफ अली पठान ऐं ॿियनि घुर कई त चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मियां साहिब में नौजवान पारां घरू नाचाकी तां आपघात की कोशिश। शीदी पाड़े में नौजवान ज़ुहैब शीदी घरू मसलन तां ज़हर खाई मुबैना आपघात की कोशिश कई, जंहिंखे गणती जोगी हालत में शिकारपुर अस्पताल मुंतकिल कयो वियो। संदसि वारिसनि मूजिब नौजवान घरू परेशानियुनि सबब ज़हर खाई आपघात की कोशिश कई आहे, जंहिंजो इलाज हली रहियो आहे। संदसि हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। सोबतपुर में MPA मीर सलीम खान खोसो जी वॾे वज़ीर बलोचिस्तान ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। बलोचिस्तान असेंबली के मेंबर मीर सलीम खान खोसो हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बलोचिस्तान जो वॾो वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़ैन जो मुखालिफ़ जमात जी वांगार वांदे पंहिंजे ई बलोचिस्तान अवामी पार्टी के MPAs के चूनो लगाए पियो। बलोचिस्तान जो वॾो वज़ीर न रुगो बाप पार्टी के नुक़सान पहुचाए रहियो आहे, पर इन सां गॾोगॾु सूबे जो पिणु नुक़सान थी रहियो आहे। अॻूणे वॾे वज़ीर जाम कमाल खान पारां ॾिनल तरक़ियाती कमनि में कुद्दूस बिज़ैन जो रुकावटूं विझी रहियो आहे, जंहिंसां बलोचिस्तान अवामी पार्टी जो नुक़सान थी रहियो आहे। बलोचिस्तान के सब खां वॾे ग्रीन बेल्ट नसीराबाद डिवीजन के लखें एकड़नि के पानी पहुचाईंदड़ पटफीडर कैनाल की सफ़ाई लाइ आयल करोड़े रुपयनि की वॾी रक़म करप्शन के नज़र थियण जो ख़तरो आहे। बस शनास ऑफिसर्स की टीम जोड़े संदन निगरानी में पटफीडर कैनाल की सफ़ाई जो कम करायो वञे। गंबट में मासूम नीगर गुज़रियल 6 ॾींहनि खां गुम, वारिसनि जो एहतजाज। गंबट की अलाबख्श कॉलोनी जो रवासी 10 वरनि जो मोहम्मद उमर पांवर गुज़रियल 6 ॾींहनि खां गुम आहे, जंहिं ख़िलाफ़ संदसि वारिसनि गुलाम शबीर पांवर, नज़ीर अहमद पांवर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त नीगर गुज़रियल 6 ॾींहनि खां गुम आहे, जंहिं सबब तमाम घणा परेशान आहियूं। पुलिस का भी मदद करण लाइ तैयार न आहे। SHO गंबट गिरफ़्तार थियल माण्हू भी छॾे ॾिनो आहे। अपील आहे त नीगर जी ॻोल्हा में मदद कई वञे। कंबर में बिरोही पाड़े वासिन जो सेप्को खिलाफ एहतजाज। इलाके वासिन मुमताज़ मक्सी, शुकरुल्ला बिरोही, कुर्बान भुट्टो ऐं ॿियनि डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त घरनि मथां 66,000 वोल्टेज जूं तारूं गुज़रनि थियूं, जेके पुराणियूं थी वञण सबब घरनि मथां किरनि थियूं ऐं स्पार्किंग कनि थियूं। तार किरण सबब नौजवान अली खान मक्सी फौत भी थी वियो। ॿ ॾींहं अॻु 10 सालनि जी नीगरी ज़ोया घर जे कोठे ते रांदि कंदे तारनि में विचड़ी सड़ी ज़ख़्मी थी पई, जेका कराची में दाख़िल आहे, जंहिं ख़िलाफ़ सेप्को SDO समेत लाॻापियल अमलदारनि ख़िलाफ़ फरियाद कई आहे। अपील आहे त संदन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। टंडो मस्ती में पीपल्स पार्टी अगवान जी UC सेक्रेटरी जी करप्शन खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस। रईस गुलाम शबीर मरी UC टंडो मस्ती खान ऑफिस में थींदड़ करप्शन, ऑफिस में सेक्रेटरी ऐं ॿियो अमलो न अचण ऐं मुलाज़िमनि जी गैर कानूनी मुक़ररी ख़िलाफ़ ॻाल्हाईंदे चयो त सेक्रेटरी ऑफिस में नथो अचे ऐं ऑफिस जो कम क्लार्क हलाए रहिया आहिनि। बजट ऑफिस में को भी तरक्याती कम नथो करायो वञे ऐं कागज़ी कार्रवाई करे UC जी बजट हड़प कई पई वञे, जंहिं ख़िलाफ़ जांच कराई वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। धाबेजी में पानी खोट खिलाफ बुख हड़ताल कंदड़ वटि अॻूणे MPA पहुची पानी फराहमी की ख़ातिरी कराई। UC धाबेजी ऐं भंभोर में पानी खोट खिलाफ धाबेजी वासिन पारां लगायल अलामती बुख हड़ताल कैंप ते अॻूणे MPA अमीर हैदर शाह शिराज़ी एक्सीन पब्लिक हेल्थ के साण करे पहुतो ऐं ॻोठाणनि खे पानी फराहमी की ख़ातिरी कराई, जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु हो त एक्सीन अॻु बि घणा वाइदा कया, पर अफ़सोस हिकु भी वाइदो पूरो न थियो आहे। दड़ो भरसां भुमरा बरादरी जो बासर जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। कोट ख़िज़र हयात भुमरो वासिन अमीर भुमरो, नजम भुमरो, बच्चल भुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में दड़ो अबड़ाल वाया हैदराबाद रोड ते एहतजाजी धरणो हयो वियो। ॻोठाणनि जो चवणु हो त ॻोठ जे बासर हाशिम भुमरो ऐं ॿियनि असांजो जीअण हराम करे छॾियो आहे। रोज़ाना असां मथां कूड़ा केस कया पिया वञनि। हाशिम भुमरो जे भाउ ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिं ते हाशिम भुमरो असां ख़िलाफ़ सजावल जे सीनियर सिविल जज जी अदालत में केस दाख़िल करायो, जिथे अदालत पारां केस कूड़ो करार ॾिनो वियो। तंहिं बावजूद असांखे तंग कयो पियो वञे, हक़ नथो ॾिनो वञे।
अगोणे MPA सैयद अमीर हैदर शाह पारां बाबड़ा जो दौरो। PS 79 मीरपुर साकरो जे अगोणे MPA सैयद अमीर हैदर शाह शिराज़ी शहरनि जी शिकायतुनि ते बाबड़ा में स्कूल ऐं डिस्पेंसरी जे दौरे दौरान तालीम ऐं सिहत खाते जे अमलदारनि मथां कावड़ जो इज़हार कंदे चयो त फौरी तौर ते नोटिस वठी रहवासियुनि खे सहूलतूं फराहम कयूं वञनि। टिगड़ी में सतगुरु खेमनाथ स्वामी जो 88 सालियानो मेलो शुरू थी वियो। 3 रोज़ा मेले में मुख़्तलिफ़ शहरनि खां पांधीड़नि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। हिंदू बिरादरी जे मज़हबी रूहानी पेशवा सतगुरु स्वामी खेमनाथ जे मेले में हिंदू बिरादरी जा मर्द औरतूं पीसनि ऐं मासूम ॿारड़ा मेलो घुमण सां गॾु पंहिंजूं मन्नतूं खणी ईंदा आहिनि ऐं बासिल बासूं पूरियूं थियण ते हाज़िरी भरंदा आहिनि। इन मौक़े ते पुलिस पारां सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया आहिनि। मटियारी में मखदूम फ़खरुज़्ज़मा पारां पीपल्स पार्टी जी मार्च में आजियां जी तैयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो। जिला काउंसिल जे अॻूणे चेयरमैन मखदूम फ़खरुज़्ज़मा बिलाल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में निकिरंदड़ अवामी मार्च जी आजियां करण जे सिलसिले में मटियारी में कयल तैयारियुनि जो जाइज़ो वरितो ऐं बाईपास मटियारी जी आजियां कैंप वारी हंधि पहुची भरपूर तैयारी करण जूं हिदायतूं ॾिनियूं। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।